हेलो गाइस, राधा किचन चैनल पे आप सबका स्वागत है। और आज हम बना रहे हैं सिंधी रेसिपी जो डिलीवरी में भी खाई जाती है। सिंधी टिंग। अचो त तव्हां लाइ असां टिंग ठाहियूं। ॿारनि जे नुंहुं हुजे, धीउ हुजे, सभु खाइनि त हीअ डिलीवरीअ में खाई वेंदी आहे टिंग। पहिरियों विझणो आहे हिन में थोरो 1 चिमिचे जेतिरो देसी घी। 1 चिमिचो देसी घी गरम थींदो त पोइ इन में विझंदासीं अटो। तव्हां कहिड़ो बि अटो विझी था सघो, कणिक जो, कहिड़ो बि तव्हांखे पसंदि हुजे उन जी टिंग ठाहे था सघो। पर डिलीवरीअ में जेका टिंग खाइबी आहे उहा खाइबी आहे कणिक जे अटे जी। त असां सर्दीअ जे हिसाब सां था खाऊं त असां ठाहियूं था ॿाजरीअ जे अटे जी टिंग। ॿाजरी जो अटो बि ॾाढो सुठो हूंदो आहे, उन ॿाजरी अटे जी ठाहियूं था टिंग। त घी गरम थी वियो आहे, इन में विझंदासीं पहिरियों असां जीरो। जीरो थोरो तिड़को अचे त विझंदासीं असां ॿाजरीअ जो अटो। हीउ 1 चिमिचो अटो आहे, वधीक न विझणो आहे। थोरी मां ठाहियां थी इन करे 1 चिमिचो अटो विधो आहे ॿाजरीअ, इनखे भुञी। इहा टिंग ॾाढी सुठी ठहंदी आहे, फ़ाइदेमंद हूंदी आहे, ईअं ई खाई था सघो सर्दीअ जे हिसाब सां। ऐं हीअ डिलीवरीअ में ज़्यादा तौरु हलंदी आहे। त हर माउ खे इहा टिंग ॾिबी आहे डिलीवरीअ में। डिलीवरीअ खां पहिरियों ई ॾियणु चालू कबी आहे। डिलीवरी थी वञे त भले पोइ बि पए, कोई ॻाल्हि कोन्हे। हीअ टिंग पिणु ॾाढी सुठी हूंदी आहे। अटे में कलर अची चुको आहे। हाणे असां हिन में विझंदासीं थोरो 1-2 भुनको अञा बि ॾींदमि। पोइ विझंदासीं असां हिन में पाणी। त हीउ अटो ॾाढो भुॼी वियो आहे, सुठे सां कलर बि अची वियो आहे। हाणे असां हिन में विझूं था नॉर्मल पाणी। मां 1/2 गिलास पाणी विधो आहे। घुमाए ॾिसां, पोइ खपंदो त पाणी अधु मां ॿियो बि विझंदमि। हिन में विझां थी मां कारा मिर्च ऐं 1-2 काजू बादाम ऐं ॻुड़ु। तव्हां चाहे त हिन में खंडु बि विझी था सघो, पर हीअं सियारे जे हिसाब सां मां हिन में ॻुड़ु ई थी विझां। त ही मां ॻुड़ु विधो ऐं 2 टे कारा मिर्च ऐं जीरो त मां पहिरियों ई विधो। हिन में मां इहो विधो आहे ऐं हेतिरी चुटकी भर नमक। टिंग वधीक लूणु न खणंदी आहे, इन करे मां सफ़ा तुर विधो। ऐं ॻुड़ु बि थोरो चहिरो मिठो थींदो आहे त उन जो बि फ़र्क़ु पइजंदो आहे, ध्यानु ॾिजो इन ॻाल्हि जो। त हीअ सुठे सां 2 टे टहिका अचनि पोइ तव्हांखे ॾेखारींदा कीअं ठही आहे। ऐं इन में सॼा कारा मिर्च, पीठल कारा मिर्च थोरी चुटकी भर विझी था सघो। हीअ टिंग ॾाढी सुठी हूंदी आहे, खाइण में टेस्ट हूंदी आहे इन जी अलॻि ई। तव्हां इहा रेसिपीअ खे ज़रूरु ट्राए कजो। अगरि डिलीवरी वारे माण्हूअ लाइ ठाहियो त हिन में नंढो फ़ोटो ज़रूरु विझिजो। नंढे फ़ोटे सां ख़ुशबू ॾाढी सुठी ईंदी आहे ऐं सुठी टेस्ट बि थी वेंदी आहे। हींअर ईअं ई था खाइनि त फ़ोटो मना कयनि मूंखे घर में, इन करे मां फ़ोटो नंढो न विधो आहे। जेको मां 1/2 गिलास पाणीअ बचायो उहो मां हिन में विझी छॾियो। त सम्झ 1 चिमिचे ते 1 गिलास खां थोरो घटि पाणी पइजे थो। हीअ घाटी टिंग न वणंदी आहे, लाइट में वणंदी आहे, एॾी न घाटी न एॾी चिटी। त हीअ ठही तयारु थी वई आहे। हाणे मां गैस बंदि थी कयां ऐं कटोरे में पाए थी ॾेखारियां। भई गाइस, हे ॾिसो, हे टिंग असांजी तयारु थी वई आहे। हाणे हलो त हिनखे पाण खाऊं। ॾिसो केॾी सुठी ठही आहे, कलर बि ॾिसो केॾो सुठो आयो आहे। ईअं ई टिंग ठाहिजो डिलीवरी वारे माण्हूअ लाइ बि, ऐं केरु ईअं ई बि खाए त हले। चाहे त खंडु विझो, चाहे त ॻुड़ु विझो। मां ॻुड़ में ठाही आहे। बाय।